खैबर पख्तूनख्वा में कारोबार रोड रस्ता बंद। रस्तनि जी बंदश जो पेशावर हाई कोर्ट नोटिस वरितो। अदालत हुकूमत ते नाराज़। चीफ सेक्रेटरी ऐं IG पुलिस तलब। जस्टिस एजाज़ चयो आहे त चौथो ॾींहुं आहे त रस्ता बंदि आहिनि। छा सूबाई हुकूमत कार्रवाई कई? एडवोकेट जनरल अदालत खे ॿुधायो त अव्हां अॻुवा टही असांखे ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। मां कंहिं बि जमायत जो नुमाइंदो न आहियां। PTI बानी खे इस्पताल मुंतक़िल न करण ख़िलाफ़ पार्लियामेंट ऐं KP हाउस ॿाहिरियां धरना जारी। पार्लियामेंट हाउस धरणे में अपोज़िशन अॻुवान ऐं सीनियर सेनेटर्स मौजूदु। KP हाउस सां ॾोह क़ैदियुनि जूं वधीक बेनियूं बीहारी वयूं। PTI कारकुननि जो कोहाट पिंडी रोड ते धरणो। आफ़ताब आलम, खुरम ज़ीशान ऐं ॿिया अॻुवान मौजूदु। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त असां हिक सोच ते हुकूमत ठाही। शहबाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ सां हलण जो इरादो आहे। PTI बानी जे दौर में हुकूमत फैज़ हमीद कई। फैज़ हमीद खे कहिड़ी ख़बर त हुकूमत कीअं कबी आहे, रिलीफ कीअं ॾियणो आहे। गुवाहाटी में अवामी मेड़ाके खे ख़िताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त हुकुमरानी लाइ लचक ऐं सियासी बलूगत ज़रूरी आहे। उहा जेल में रड़ियूं कंदड़ शख़्स में न आहे। जेल मुड़ुस माण्हुनि लाइ हूंदा आहिनि, ॾिजण वारनि लाइ न। KP हुकूमत तशदुद ते लही आई आहे। मूंखे ख़बर आहे त बलोचिस्तान जो अवाम छा थो चाहे। पाकिस्तान खे केर बि टोड़े नथो सघे। पाकिस्तान खे सिंध ठाहियो ऐं बचाइण लाइ बि सिंध अॻियां आहे। सिंधु दरिया हज़ारे सालनि खां वहंदो अचे पियो। पंजाब खे 30 सालनि खां चई रहियो आहियां त पंहिंजो पाणी ड्रावी मां कढे। असांखे हाणे पाणी जो मौसर इस्तेमालु यकीनी बणाइणो पवंदो। KP में कार्रवाई। 3 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। 3 पुलिस एहलकार बि शहीद। मारिजी वियल दहशतगर्दनि में फितना अल ख़ारिज जो मुख नूरुल इस्लाम बि शामिल। सिक्योरिटी ज़रनि जो चवणु आहे त दहशतगर्द नूरुल इस्लाम जे सिर जी क़ीमत 50 लाख रुपया मुक़ररु हुई। कार्रवाई दौरान हिकु दहशतगर्द पाण खे धमाके सां उॾाए छॾियो। गॾियल ऑपरेशन कवलग्राम जे अणांगी पहाड़ी वारे इलाइक़े में कयो वियो। ऑपरेशन जे ॾे वठ में 3 पुलिस एहलकार शहीद थी विया। शहीद एहलकारनि में मक़बूल अहमद, फिदा हुसैन ऐं सईद रहमान शामिल। काज़ी अहमद जे कचे में क़तलु थियल पीउ ऐं धीउ समेत 3 ॼणनि जा लाश क़ौमी शरात रखी धरणो। ट्रैफ़िक मुअतल। कातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो। वाक़े जो बख़्शण भंड जी फ़रियाद ते 12 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। केस में हाजन भंड, रोशन भंड, बिलावल भंड, गुलाम अब्बास, महबूब मेदू हसन, गुल हसन, मीरल अबन भंड, मेहर अल उबायो ऐं सुमेर भंड नामज़द। गुज़िरियल ॾींहुं ते बनभाई जे ॻोठ इस्माइल भंड में 60 एकड़ ज़मीन जी मालिकी तां फायरिंग में इमदाद भंड सदस्य मासूम धीउ सदफ़ ऐं भाइटी ज़रकून क़तल थी विया हुआ। ऐं कराची जे इलाइक़े बिटाईबाद में झेड़े दौरान फायरिंग वाटाड़ू समेत 2 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में ताहा शाह ऐं वाटाड़ू शाहरेज़ शामिल। पुलिस मूजिबि 2 धुरनि में प्लाट जी मालिकी तां झेड़ो हलंदड़ हो। फायरिंग में एस्टेट एजेंट ताहा शाह ऐं वाटाड़ू नौजवान मारिजी विया।